आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। नाज़रीन, शिकारपुर मां के अहम ख़बर का आगाह कंदा हलूं त अॻूणो चीफ जस्टिस शरीयत कोर्ट ऑफ पाकिस्तान आगा रफ़ीक अहमद ख़ान दुरानी डिस्ट्रिक्ट बार काउंसिल शिकारपुर जी ताहयात मेंबरशिप जो एजाज़ माणे वरितो। अवां खे तफ़सीली ख़बर ॾींदा हलूं त ज़िला शिकारपुर जे तालका हेडक्वार्टर गढ़ी यासीन सां ताल्लुक़ रखंदड़ अॻूणो चीफ जस्टिस शरीयत कोर्ट ऑफ पाकिस्तान आगा रफ़ीक अहमद ख़ान दुरानी डिस्ट्रिक्ट बार काउंसिल शिकारपुर जो दौरो कयो। बार एसोसिएशन के ख़िताब पिणु कयो। आगा रफ़ीक अहमद ख़ान दुरानी ख़िताब दौरान शिकारपुर बार जो मेंबर थियण जी ख़्वाहिश जो इज़हार कयो, जंहिंखां पोइ बार जे उहिदेदारनि खुशी जो इज़हार कंदे साणस के डिस्ट्रिक्ट बार जी ताहयात मेंबरशिप ॾींदे बार जी मेंबरशिप रजिस्टर में नालो पिणु दर्ज करे छॾियो। आगा रफ़ीक अहमद ख़ान दुरानी पंहिंजो नालो मेंबर्स रजिस्टर में पाण दर्ज कयो। तकरीब में डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज मुश्ताक अहमद कलवर साहब, एटीसी कोर्ट जो जज हैदर अली अबड़ो, थर्ड एडिशनल सेशन जज आशिक अली गोरी, माहिर कानून एडवोकेट सैयद दुरमोहम्मद शाह, अॻूणो डिस्ट्रिक्ट बार जो सदर एडवोकेट सैयद मोहम्मद अली शाह, सीनियर वकील सुप्रीम कोर्ट एडवोकेट अब्दुल कादिर अबड़ो, सिंध बार काउंसिल के मेंबर अजहर अली अब्बासी, लाला यासीन खान बाबर, एडवोकेट नसीर अहमद खान लोधी समेत बार जे समय वकीलन शिरकत कई। तकरीब में स्टेट सेक्रेटरी जा फ़राइज़ डिस्ट्रिक्ट बार के जनरल सेक्रेटरी एडवोकेट नादर हुसैन एम अबड़ो सरअंजाम ॾिना। नाज़रीन, तकरीब दौरान आयल मेहमानन के सिंध जी सूखड़ी टोपी अजरक जा तोहफ़ा पिणु पेश किया विया। तकरीब दौरान बार काउंसिल के अगवाननि सच्चाई न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो, शिकारपुर बार मेहरबानी करे अॼु घुरायो मूंखे चांहि जी दावत ते, जंहिंमें सभिनी शिकारपुर जी वकीलनि शिरकत कई। डिस्ट्रिक्ट जज भी उन में मौजूदु हुयो। उन्हनि मेहरबानी करे मूंखे पंहिंजे बार जो ताहयात मेंबर एज़ाज़ी कयो, जेका मां क़बूल कई एज़ाज़ी। ऐं हाणे इंशाअल्लाह ताला हिन बार में अचबो वञिबो। हिन बार जूं वॾियूं ख़िदमत आहिनि ऐं इंसाफ़ जे पतोड़ण जे लाइ तमामु घणी ख़िदमत करे रहिया आहिनि। हाणे बि उमेदु आहे त ग़रीब माण्हुनि जे कमनि कारनि में अॻु में हूंदा सभु कयूं इंशाअल्लाह ताला। ॾिसो, अॼु तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे। अॼु जस्टिस रिटायर आगा रफ़ीक ख़ान साहब चीफ जस्टिस फेडरल शरीयत कोर्ट के बार शिकारपुर बार के प्रेसिडेंट जनाब मेमन साहब मोहम्मद अली मेमन साहब इनवाइट किया और उनके लाइफ टाइम मेंबरशिप दी और अनकंडीशनल मेंबरशिप दी। अॼु ॾाढो सुठो फंक्शन हो। शिकारपुर बार मुझी ईअं समझो तो घर जी बार आहे। असांजो डिस्ट्रिक्ट शिकारपुर आहे और बेसिकली असांजी प्रैक्टिस कराची में होंदी आहे। अॼु ॾाढो ख़ुशी थी और ॾाढो डिसिप्लिन माहौल हो और एडवोकेट्स और लेडी एडवोकेट सब डिसिप्लिन में हुआ। सेशन जज साहब भी उहे भी आया और ॿिया जजिस भी आया। तमामु ख़ुशी महसूस थी। इंशाअल्लाह वरी जॾहिं भी ईंदासीं त हीअ असांजी पंहिंजी बार आहे और हिते बार जा जेके दोस्त आहिनि उहे ॾाढा मिलनसार आहिनि ऐं मुहबत वारा माण्हू आहिनि। इंशाअल्लाह मुलाक़ातूं इहे रहंदियूं। इहो ई बार ऐं बेंच जो तालुक़ु हूंदो आहे, इहो ई माण्हू जी इज़त हूंदी आहे। रहीम, अॼु वारो प्रोग्राम डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन शिकारपुर जे तरफ़ां हुयो, जंहिंमें असांजे वकिला हज़रात लेडीज़ ऐं मेल वकील साहबनि जो का वॾो हिसो वरितो। ऐं महिमान ख़ासि आगा रफ़ीक ख़ान हुआ, जेके सिंध पब्लिक सर्विस कमीशन जा चेयरमैन भी हुआ ऐं उन्हनि पंहिंजो पाण मुरादो तो इस्तीफ़ा ॾिनी ऐं उन्हनि जो कैरियर जेको आहे सो तमामु बहितर रहियो। ऐं असां उनजे एज़ाज़ में जेका बार जे तरफ़ों दावत हुई असां उनजा थोराइता आहियूं, जंहिं हिन में प्रोग्राम में शरीक थिया। ऐं हिन सां गॾु जुडिशल ऑफिसर बि हुआ
इन प्रोग्राम में ऐं असां उमेद था कयूं त आगा साहब जन जॾहिं बि शिकारपुर ईंदा त हिन ॿार जे लाइ ॿीहर वक़्तु कढंदा ऐं असां उनखे वेलकम कंदासीं। शरीयत कोर्ट के आगा रफ़ीक साहब ये आज हमारी बार के मेंबर बन गए हैं और हमें बहुत खुशी हुई है कि इतने सीनियर जज जो हैं वो आज हमारी बार के मेंबर हो गए और हम इनके लिए आज बहुत खुश हैं। इस बात की वजह से इसका हम अपना ऑनर समझते हैं। थैंक यू। दोस्त किसी हमदम ने देरीना का मिलना बेहतर है मुलाकात मसीहा और खिज़र से। आज हमारे मोहतरम साबिक़ चीफ जस्टिस फेडरल शरीयत कोर्ट आगा रफ़ीक साहब जो हमारे ज़िले की शान भी हैं और आन भी हैं, तशरीफ़ फरमाए हमारे साथ, बाइस खुशी है। और एक हमारे लिए इनकी लाइफ एक सिंबल है जो हमारी आने वाली नस्लों के लिए भी राह पर साबित होगी और मंजिल का निशान देगी। हम तवक्को रखते हैं कि इंशाअल्लाह ताला आपकी इस किस्म की मुलाकातों और उनके ख़यालात की बदौलत हमारे नौजवानों में, ख़ुसूसी तौर पर हमारे जो नौजवान वकीलों में एक तजस्सुस और एक क़ुव्वत पैदा होगी ताकि वो आने वाले वक्त का बेहतरीन मुकाबला कर सकें और अपने अरूज की बुलंदियों को छूं इंशाअल्लाह। एडवोकेट मोहम्मद अली जतोई, प्रेसिडेंट डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन इंसाफ लायर्स फोरम शिकारपुर। जीअं त अॼु जो ही प्रोग्राम तमामु बहितरीन अंदाज़ सां थी रहियो आहे, जो अॼु असांजी बार में मोहतरम जनाब आगा रफ़ीक खान दुरानी रिटायर्ड जस्टिस शरिया कोर्ट फेडरल शरीयत कोर्ट इस्लामाबाद जा जेको हिते आया आहिनि, अॼु असांजा महिमान ख़ुसूसी आहिनि। असांखे ॾाढी तमामु ख़ुशी आहे जो असांजे शिकारपुर जा आहिनि, गड़ियासीन जा, ऐं हू हेॾे वॾे मनसब ते रहण जे बावजूदि ऐं रिटायर थियण खां पोइ बि पंहिंजे शहर खे, पंहिंजे डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन खे हुननि कोन विसारियो आहे। ऐं अॼु असांजे बार में अची करे ऐं असां सभिनी दोस्तनि खे ख़िताब करे असांखे ॾाढो तमामु सुठो लॻो। ऐं अॼु हुननि असांजे शिकारपुर बार में पंहिंजी एज़ाज़ी मेंबरशिप बि हिते रखाई आहे, जंहिंजो असां साणनि तमामु घणो शुक्रगुज़ार आहियूं। असांजे बार जो मेंबर थियनि था, इहा क़ाबिल फ़ख्र ॻाल्हि आहे असां सभिनी जे लाइ। ऐं तमामु सुठो रिस्पॉन्स ॾिनो आहे सभिनी जी तरफ़, वकीलनि बि सुठो रिस्पॉन्स ॾिनो आहे ऐं जज साहिबान बि आगा साहिब खे सुठो वेलकम ॾिनो आहे। ऐं अहिड़ा फंक्शन्स, अहिड़ा प्रोग्राम्स थींदा रहनि, इहा गॾिजाणियूं इंसाननि में हिक ॿिए में कुर्ब वधाईंदियूं ऐं मतिलबु जेका आइस ब्रेक थींदी जेका। ऐं ईअं बि चवंदा हलंदासीं त हिकिड़ो लेडीज़ जे लाइ कॉर्नर हुजे जंहिंमें मतिलबु ड्रेस जो या दुपट्टो ठीकु करण जे लाइ सेपरेट साइड में जेको आहे सो कॉर्नर हुजे, जीअं मतिलबु छो जो असांजो कमु त उस्तादनि सां ई आहे ऐं असांजा उस्ताद मेल मेंबर्स आहिनि, त सेपरेट बार त नथा घुरूं पर हिकिड़ी साइड कॉर्नर अहिड़ो घुरूं था जंहिंमें असां कंफर्टेबली वञी करे दुपट्टो वग़ैरह चेंज करे सघूं या ड्रेसिंग सेट करे सघूं, त हिकिड़ी कॉर्नर ज़रूरी आहे। ठीकु आहे, थैंक यू। ये जो डिस्ट्रिक्ट बार शिकारपुर की तरफ का आगा रफ़ी खान दुरानी के मान में आजियाणो ॾिनो वियो आहे ऐं असांजा काफ़ी दोस्त वकुला बिरादरी जेको आहे त असां सां हिते उन ख़ुशीअ में गॾु थी आहे। साईं जन ऐं उन खां अलावा जुडिशरी जा जेके ऑफिसर आहिनि, असांजा सेशन जज साहब, ATC जज साहब या थर्ड एडिशनल आशिक़ अली गोरी साहब जन, इहे बि असांजा मौजूदु ख़ासि महिमान आहिनि। सभिनी खे ॾाढी ख़ुशी थी आहे, ख़ासि तौर ते इन ॻाल्हि ते त शरीयत कोर्ट जो रिटायर्ड चीफ जस्टिस साहब जी असांजे गड़ियासीन हुयो शिकारपुर बार में जेका त उनजी मेंबरशिप थी आहे। असां तमामु ॾाढो ख़ुशि आहियूं हिन जे मेंबरशिप ते ऐं उमेद बि रखूं था त साईं जन जो असां सां अञा वधीक जेको आहे त वास्तो रहंदो मेंबरशिप जे हिसाब सां, अचण वञण जे हिसाब सां। असांजी जीअं त आगा साहिब जन असांजे ज़िले जा तमामु
बेहतरीन जुडिशियल अफसर हुआ ऐं शरीयत कोर्ट ताईं उनकी एलिवेशन थी ऐं असांजो इलाही बेजाज़ आहे त आगा साहब जन असांजे डिस्ट्रिक्ट बार जा ऐं तालुके ख़ासि करे गड़ियासीन जा असां बि उतां गड़ियासीन जा ई आहियूं त असांजा ऑनररी मेंबर थिया आहिनि डिस्ट्रिक्ट बार शिकारपुर जा ऐं मां मोहम्मद अली साहब जन खे तमामु घणी मुबारकूं ॾियां पियो त इहो प्रोग्राम अरेंज कनि आगा साहब खे असांजी डिस्ट्रिक्ट बार जो ऑनररी मेंबर कनि। ठीकु आहे। इन प्रोग्राम जो जेको सेरो आहे इन प्रोग्राम जो जेको सेरो आहे असांजे सीनियर बार जा जेके सीनियर मेंबर आहिनि उन्हनि जे सर आहे। हक़ीक़त में असां जेतिरो बि अरसो हिन बार में गुज़ारियो आहे पंहिंजे सीनियरनि जे रहनुमाईअ सां पंहिंजे सीनियरनि जे महिरबानियुनि सां कॾहिं छिड़ब ॾेई सेखारियो सीनियरनि कॾहिं खिली मुर्की सेखारियो आहे सीनियरनि। असां वधि में वधि सीनियरनि जा वधि में वधि शुक्रगुज़ार आहियूं ऐं जेतिरे हद ताईं हिन प्रोग्राम जी जेका त ॻाल्हि आहे इन प्रोग्राम में बि असांजे सॼे बार जे हिकु हिकु मेंबर जी कंट्रीब्यूशन आहे ऐं ख़ासि तौर ते असां थोराइता आहियूं जनाब आगा रफ़ीक ख़ान दुरानी साहिब जन जा जेके असांजे शहर गड़ियासीन जा आहिनि असांजे ज़िले जा आहिनि असांजा पंहिंजा आहिनि। असां फ़ख़ुर सां इहा ॻाल्हि कयूं था त उहे चीफ जस्टिस रिटायर थिया आहिनि फेडरल शरीयत कोर्ट जा। उन्हनि पंहिंजे क़ीमती टाइम कढी असांजे बार खे इज़त बख़्शी आहे। असां उनखे मान ॾेई असां पंहिंजे सीनियर दोस्तनि जे मशवरे सां जंहिंमें असांजा मोहतरम जनाब आगा यासीन ख़ान जन लोधी साहब जन ॿिया दोस्त अज़हर अब्बासी साहब जन सां मशवरे सां आगा रफ़ीक ख़ान खे असां पंहिंजे बार जो बिला मशरूत फॉर एवर लाइफ टाइम मेंबर बणायो आहे एज़ाज़ी मेंबर बणायो आहे ऐं उनजी महिरबानी आहे। असां वटि आया पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयूं। अॼु खां वठी हू असांजे लाइ अजनबी न आहे असांजे बार जो मेंबर आहे। अॼु असांजे डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन शिकारपुर में तमामु बहितरीनु प्रोग्राम थियो जंहिंमें एक्स चीफ जस्टिस फेडरल शरीयत कोर्ट आगा रफ़ीक ख़ान दुरानी साहब जन भी आया, डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज मुश्ताक अहमद कलवर साहब जन, हैदर अली अबड़ो साहब जन जजिस भी मौजूद होया। उन सां गॾु असांजा जेके वकील अॻवान हुया, सीनियर मोस्ट लायर एक्स सिंध बार काउंसिल जो मेंबर लाला यासीन ख़ान बाबर जन हुया, असांजो सिटिंग सिंध बार काउंसिल जो मेंबर अज़हर हुसैन अब्बासी साहब जन, मोहम्मद अली मेमन साहब जन, तक़रीबन वकीलन जी जेकी भी नुमाइंदगी सभु असां मौजूद हुयासीं। ऐं आगा असांजी ख़ुशनसीबी आहे डिस्ट्रिक्ट बार शिकारपुर जी त उते आगा रफ़ीक ख़ान जन खे असां एज़ाज़ी हिते मेंबरशिप भी ॾिनी आहे। ऐं इन्हनि जी मेंबरशिप थियण सां असांखे हिकु त इहो फ़ाइदो मिलंदो त हिते रूल ऑफ लॉ लाइ जेकी असांजी वकीलनि जी स्ट्रगल आहे उन खे असां बहितर नमूने सां करे सघंदासीं ऐं जेके जुडिशरीअ सां या जेके इनसे बार ऐं बेंच जा जेके रिलेशन आहिनि अञा वधीक स्ट्रांग थींदा। अस्सलाम वालेकुम। जीअं त असांजो डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जे हवाले सां प्रोग्राम रिटायर्ड चीफ जस्टिस शरीयत कोर्ट गड़ियासीन खां आगा साहब जन जेको आया शिरकत कयूं, ॾाढो प्रोग्राम सुठो अरेंज थियो। असां नौजवाननि जो हौसला अफ़ज़ाई वकील साहबनि जूं बि थियूं ऐं काफ़ी हिते वकीला साहबनि खे कुझु सम्झाणी ॾिनियूं ऐं कुझु किताबनि जे हवाले सां। ॿियो इहो एज़ाज़ आहे असांजे लाइ त हू असांजे जेको आहे कोर्ट जो मेंबर थियो, बार एक्ट जो मेंबर थियो सर, इहा असांजे लाइ वॾी एज़ाज़ जहिड़ी ॻाल्हि आहे ऐं असां तमामु शुक्रगुज़ार आहियूं आगा यासीन ख़ान, अज़हर अब्बासी ऐं मोहम्मद अली मेमन साहब जन जा जिन इहो प्रोग्राम कोठायो ऐं वॾी महिरबानी उन्हनि जी जिन मेंबर बि करायो आगा साहब रफ़ी साहब जन खे। सो थैंक यू वेरी मच सर, असांजो एतिरो ई चवणु आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं त सरप्राइज़िंग प्रोग्राम हुयो, मूंखे सुबुह ख़बर पई ऐं अलाह जी महिरबानी सां असांजी वॾी ख़ुशकिस्मती आहे जो असांजो रिटायर चीफ जस्टिस ऑफ फेडरल शरीयत कोर्ट जो आगा रफ़ीक ख़ान दुरानी साहब हितां जा मेंबर थिया आहिनि ऐं असांजी बार तमामु वधीक जी मेंबरशिप सां मज़बूत थींदी ऐं इंशाअल्लाह असांजे जेके यंगस्टर हूंदा ऐं हिन सीनियर ऐं मान वारे साईं जी रहनुमाई हासिलु करे तमामु सुठा वकील साबित थींदा। ऐं उनखां अलावा सभ खां वॾी ख़ुशी ॻाल्हि आहे त हेॾो तमामु ऑगस्ट गैदरिंग हुई असांजे वकील साहिबान जे विच में ऐं उन में तमामु असांजा जज साहिबान बि मौजूदु हुआ, डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज मुश्ताक अहमद कलवर साहब बि मौजूदु हुयो, हिन खां ATC जज साहब हैदर अली अबड़ो साहब मौजूदु हुयो ऐं थर्ड एडिशनल साहब गौरी साहब बि मौजूदु हुयो ऐं असांजो एक्स सिंध बार काउंसिल जो मेंबर आगा यासीन ख़ान साहब बि मौजूदु हुयो। उन खां अलावा एट प्रेज़ेंट जेको असांजो सिंध बार काउंसिल जो मेंबर आहे अज़हर हुसैन अब्बासी साहब मौजूदु हुयो ऐं ॿिया अॻ में जेके असांजा उहिदेदार रहिया आहिनि, मोहम्मद अली शाह
उहे दोस्त भी मौजूद हुआ, काफ़ी वकील साहबनि जी मौजूदगी हुई ऐं तमामु ही बिग प्रोग्राम हो। असां तमामु ख़ुशि आहियूं त आगा रफ़ी ख़ान असांजे हिन डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन शिकारपुर जो मेंबर थियो आहे। अॼोको जेको प्रोग्राम थियो सर आगा जस्टिस आगा रफ़ीक साहब जे मान में दुरानी साहब जी, इहो बहितरीनु थियो, फर्स्ट क्लास थियो। असांजे ख़ुशी जी ॻाल्हि आहे आगा साहब जन अची करे असांजे शिकारपुर बार में मेंबर थी करे, इहो असां न्यू बारी लाइ एज़ाज़ आहे शिकारपुर जे बार जे लाइ। इंशाल्लाह असां उमेदु रखूं था इहो असां लाइ इंशाल्लाह बहितरीनु सोच रखंदो बार जे लाइ, सभिनी जजनि जे लाइ। इंशाल्लाह हिते जेका जजनि जी कोटी आहे एडिशन में न आहे, इंशाल्लाह उहो बि इंशाल्लाह असांखे पूरो करींदो। असांखे उमेदु आहे हिन ते इंशाल्लाह जेके बि ख्वाबी खूबियूं आहिनि इंशाल्लाह इहे सभु क्लियर करे ॾींदो सर में। नाज़रीन, आख़िर में मेज़बाननि पंहिंजे मुअज़्ज़ज़ महिमान खां नए ख़्वाहिशात जे इज़हार सां गॾु मोकिलायो। खैर नाज़रीन, मज़ीद ख़बरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।